केड़ी होटल दे भाऊ जाऊं? ये बा हेठ कोनी को फकीर यारी होटल हाँ हाँ हैदराबाद चौक दे। हाँ हाँ तो घर ला मानी वठणी हो त मूं चयोबा मूंखे खपे मानी त हुन चयोबा पार्सल बेरो आयो मूंखे कहिड़ी ख़बर त पार्सल छा आहे ठहियो ऐं बीठो आहियां वरी होॾां हुनखे चवां थी जी भाऊ पार्सल खपे ऐं वरी हुन ॾे दख़ल आहे पार्सल पियो चए पोइ हुन चयोबा तूं घर लाइ वठंदो त हुन ॾे वञो तोखे ॾींदो वरी बेरो खे फिरिया वरी चई भाऊ छा खपे तोखे पार्सल खपे न मानी वरी पवनी हाराज पियो वात पटियो ठहियो हुतां त फिर न ॿा मां तई हिते खाईंदे या घर खणी ईंदे ॻोठ खणी ईंदे ॻोठ पोइ उहो त पुछे ई पियो चरिया पार्सल बि ॼण मूंखे कहिड़ी ख़बर मूं चयो भाॼीअ जो नालो आहे पियो पुछे पो आखिर मेरी छाजी? पोइ वरी चयो मूं चयो चांहि पीते वार मूं चयो चांहि पीअंदो त अची चांहि पीअंदो या कोल्ड ड्रिंक मथो खण चांहि त आहे अब चांहि पीअंदे कोल्ड ड्रिंक चांहि ते कोल्ड ड्रिंक छा आहे बोतल बोतल पीअंदे पोइ ईअं ई चयो न बोतल जा कोल्ड ड्रिंक छा इहो वरी कहिड़ो नालो आहे